पाकिस्तानी भारत विच में चिकतान खिते लाइ नुक़सानकार आहे। ॿई एटमी मुल्क आहिनि। भारत के पानी के एहतियातोर इस्तेमाल करण न ॾिनो वेंदो। पाकिस्तान जो पैगाम अमन इस्तेहकाम ऐं तरक़ी आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि हमराही त वज़ीर आज़म जी हिदायत ते सिफ़ारती कमेटी मुख़्तलिफ़ मुल्कनि जा दौरा कंदी। आलमी सतह ते पाकिस्तान जो मौक़िफ़ भरपूर नमूने पेश कयो वेंदो। पहलगाम वाक़े बाद भारत सबूत ॾियण बदिरां इल्ज़ाम लॻाया। पाकिस्तान शफ़ाफ़ आलमी जांच जी आछ कई पर भारत कूड़ नफ़रत ऐं विराइण जे एजेंडा जो सहारो वरितो। ख़िते जे अमन लाइ कश्मीर समेत समूरा हल थियण जोगा तकरार हल करणा पवंदा। सिफ़ारती कमेटी जो परॾी ऑफिस जो दौरो। परॾी खाते तरफ़ां कमेटी खे ख़िते जी मौजूदा सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। आलमी बिरादरी आॾो हक़ीक़तूं रखियो वेंदियूं। बिना शाहिदनि जे पाकिस्तान ख़िलाफ़ मुहिम वारे नज़रिए खे दफ़न करणो आहे। भारत जो ख़िते ते बादशाही पारो ख्वाब भूरा भूरा थी वियो। पाकिस्तान जी ख़ुदमुख्तियारी इलाक़ाई सालमियत जो तहफ़्फ़ुज़ यक़ीनी बणाए वेंदो। रिवायती जंग में पाकिस्तान के पोइते छॾण वारी भारतीय दावा कूड़ी साबित थी। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तदिक़ मलिक जो मीडिया सां ॻाल्हियूं। खुर्रम दस्तगीर जो चमड़ा आहे त सिफ़ारती कमेटी भारतीय अगराई पाकिस्तानी रद्दअमल ते आलमी बिरादरी खे आगाह कंदी। भारत पहलगाम वाक़े ते हिन वक़्त ताईं सबूत पेश न कया आहिनि। हिंदूत्ववाद तआसुब ऐं जंगी जुनून ख़िते लाइ सख़्त ख़तरो आहिनि। ख़िते में जटादार अमन कश्मीर मसइले जे हल सां ॻंढियल आहे। भारतीय उॾामनि लाइ पाकिस्तानी हवाई हदूं हिकु महीनो बंदि रखण जो फ़ैसिलो। पहलगाम हमले खां पोइ ॿिन्ही मुल्कनि में छिकताड़ हलंदे पाकिस्तान 24 अप्रैल ते भारतीय उॾामनि लाइ हवाई हदूं हिकु महीने लाइ बंदि कयूं हुयूं। पाकिस्तानी हवाई हदूं हिकु महीनो बंदि रखण जो फ़ैसिलो कयो वियो। ऐलान अॼु या सुभाणे थियण जो इम्कान। इतिहादी हुकूमत आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे फील्ड मार्शल जे उहिदे ते तरक़ी ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर खे मुलाज़मत जो मुदो पूरो थियण बाद हवाई फ़ौज जे सरबराह तौर बरक़रार रखण जो ऐलान। ऑपरेशन बुनियाद मरसूस में आला ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ सिविल फ़ौजी क़ासिन ऐं शहीदनि खे संदन ख़िदमतनि एवज़ आला सरकारी एवॉर्ड ॾिना वेंदा। वज़ीर आज़म अहम फ़ैसिलनि बाबति मुलाक़ात करे सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी खे एतमाद में वठी छॾियो। वफ़ाक़ी काबीना जो चमड़ा आहे त आर्मी चीफ बेमिसाल क़यादत पाकिस्तान के हक़ जी जंग में तारीख़ी सौंप ॾियारी। जनरल आसिम मिसाली जुरत ऐं अज़्म सां पाक फ़ौज जी अॻुवाणी कई। ही एज़ाज़ क़ौम फ़ौज ख़ासि तौर ते सिविल ऐं मिलिट्री शहीदनि ऐं ग़ाज़ियुनि जे नओं कयां थो। ही एज़ाज़ क़ौम जी अमानत आहे जंहिंखे निभाइण लाइ लखे आसिम बि क़ुर्बान। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर जो चमड़ा आहे त सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं काबीना जे एतमाद जो थोराइतो आहियां। ही इनफरादी न पर फ़ौज ऐं समूरी क़ौम लाइ एज़ाज़ आहे। ISPR मौसिफ़ फील्ड मार्शल आसिम मुनीर एज़ाज़ मिलण ते क़ौम जा बि थोरा मञिया। सदर मुमलिकत वज़ीर आज़म वॾनि वज़ीरनि गवर्नर्स ऐं ॿिनि सियासी तोड़े हुकूमती शख़्सियतनि जो फील्ड मार्शल जो एज़ाज़ मिलण ते जनरल आसिम मुनीर खे वाधायूं। सदर आसिफ अली ज़रदारी जनरल आसिम मुनीर खे वाधायूं ॾींदे चयो त फील्ड मार्शल जो उहिदो अवां जी ख़िदमतनि जो एतिराफ़ आहे। भारतीय हमले जे जवाब में पाकिस्तान जे इसराइती कार्रवाई ते फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं पाक फ़ौज तारीफ़ जा हक़दार आहिनि। जनरल आसिम मुनीर जी क़यादत में पाक फ़ौज बहितरीन हिकमत अमली सां दुश्मन जो ग़रूर मिटी में मिलायो। सदर मुमलिकत एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर खे बि मुलाज़मत जे मुद्दे में पाते वाधायूं ॾींदे संदसि ख़िदमतनि जो एतिराफ़ कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त अल्लाह ताला जनरल आसिम मुनीर खे अणॻड़ियुनि सलाहियतुनि सां नवाज़ियो आहे। ऑपरेशन बुनियाद मरसूस जी कामयाबी में संदसि दिलेरी ऐं ॾाहप जो अहम किरदारु हो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप अमेरिका लाइ नई मिसाइल दिफ़ाई निज़ाम गोल्डन डोम मंसूबे जो ऐलान करे छॾियो। ट्रंप जो चमड़ा आहे त अमेरिकी अवाम सां वाइदो कयो हो त जदीद तरीन मिसाइल दिफ़ाई शील्ड ठाहींदो। हीउ निज़ाम संदसि सदारती मुद्दो ख़त्म थियण ताईं फ़ाल थी वेंदो।
गोल्डन डोम दिफ़ाई निज़ाम ते 175 अरब डॉलर ख़र्च थींदा। गोल्डन दिफ़ाई निज़ाम हवा में फायर कयल मिसाइलनि खे बि गिराइण जे लाइक़ु हूंदो। कंदकोट भरिसां पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो। फारिग में बारड़ी मारिजी वई। नसाई वेझे मलीर ऐं राणो स्टाफ वारे विच वारे इलाइक़े में मुसाफ़िरनि खां फुर लुट दौरान पुलिस पहुती त हथियारबंदनि ऐं पुलिस में फायरिंग शुरू थी वई। ॿ ॾोहारी ज़ख़्मी। फायरिंग जी ॾे वठ दौरान कोला बिरादरी जे 3 वरियनि जी बारड़ी गोली जो खाॼ बणिजी वई। ऐं रहीमयार खान जे इलाइक़े इकबालाबाद में बस ऐं मज़दा में टक्कर। 4 ॼणा फोट, 30 खां वधीक ज़ख़्मी। हादसे बाद फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। बस कराची खां मुल्तान वञी रही हुई त हादसो पेश आयो।